दोस्तों अस्सलाम वालेकुम। अब्दुल रशीद जखरानी ॻाल्हायां थो, ज़िला जेकमाबाद, तालको गड़ी खैरो, यूसी मोहम्मद प्रोडो। मां राणेशर सां मुखातिब आहियां। राणेशर मूंखे वीडियो में चयो त मूंखे पंहिंजो एड्रेस ॿुधाए। मां तोखे पंहिंजो पूरो एड्रेस ॿुधायो, जेको बि तुंहिंजो जवान तंगर खाना आहे, दोस्त थी पाण ईंदे, पंहिंजो कौम वारो मोकिलींदे, केर बि मोकिलींदे, हलियो अचे जखरानी जो सेनो साम्हूं न कॾहिं झुकियो न झुकंदो बि सही। तो जहिड़े गिदड़नि जे अॻियूं तोखे हिकु त नमूना गिदड़नि जा आहिनि, ॿियो कुराड़े उठनि जा नमूना थी। तूं वीडियो में चवे थो जखराणी जो खून घणा माण्हू खाई विया, मां फेसबुक ते बयानु नथो करे सघां। जखराणी जो खून कोई बि खाई न वियो, उहो मूंखे बि ख़बर आहे, पूरे दुनिया खे ख़बर आहे कंहिं जो खून जखराणी जो खाधल आहे। हिकिड़ो खून आहे जखराणी जो जेको तुंहिंजो शर खाधे वेठा आहिनि, पर अलाह करे न खाईंदा। मांझाणी पाड़ो आहे जखराणी जो, तुंहिंजे शरनि सां थियो अथनि मसइलो। पोइ कहिड़ो बि मसइलो थियो, मां वधीक नथो ॻाल्हायां, तुंहिंजी क़ौमियत ते नथो वञणु चाहियां। तोखे वधीक ख़बर हूंदो उन मौज़ू में तूं ॻाल्हायो बि सही। उन मसइले में नबी बश्क नालो अथसि जखराणी आहे। SHO पंहिंजे ड्यूटी जे दौरान आयो फायरिंग बंदि कराइण, उन खे गोली लॻी वियो, तुंहिंजो शरन जो उहो इतफ़ाक़ सां मरी पियो। उहो सिफ़ात जखराणी या कंडाणी पाड़ो अथसि, उहो पंहिंजो खून तुंहिंजे शर खे कॾहिं बि बश्क न कंदो, न बश्कियो अथसि बि सही। तो उन खून जो शिगान हाणे थो, मां सम्झी वियो आहियां। बाक़ी तूं मूंखे सीमा जो शिगान हाणे थो। सीमा तव्हांजो वियो आहे। सीमा हिकिड़ो चितू रोल हुयो, असांजे जखराणी वरितो, न पंहिंजे पीउ माउ जो क़ौम जो थियो, न जखराणी जो थियो, उहो भॼी वियो। 7 समुंड पार करे वञी इंडिया में पहुतो। उन जे लाइ ॿिए दुनिया जे माण्हुनि बि घणनि वीडियो कयो, तूं बि कयो। तूं वीडियो करे मुंहिंजे मथां ॼण थोरो कयो आहे। कलो को ॾींहुं वीडियो कयो थी, अॼु मूंखे चवे थो तूं उन मौज़ू ते न ॻाल्हायो आहे, तूं बेग़ैरत आं, तूं भड़ो आं, तूं लूसी आं, तूं सीमा बेरी खाते हुई, मां वीडियो कयो आहे, मां ॻाल्हायो आहे इंडिया ताईं। तूं इंडिया ताईं ॻाल्हायो आहे त सीमा खे तूं मोटाए न सघियो आहे। उहो त वियो, उहो हुकूमत जो कमु हुयो, उहो मोटाए या न मोटाए, हुकूमत जो कमु हुयो, तुंहिंजो मुंहिंजो वस जो ॻाल्हि न हुयो। इहो शिगान तोखे हणणो बि न हुयो। तूं जवान बि न आहे, पर जवान जो पुट बि न आहे राणाशर। चलो तूं मूंखे इहो शिगान आयो आहे सीमा जे लाइ। तुंहिंजा पंहिंजा कहिड़ा प्रकार भला आहिनि। तूं पंहिंजो पीउ गाही सां गॾिजी पंहिंजे चाचे अलीगुल खे मारियो आहे, सिर्फ़ इन जे लाइ मारियो थी त मां उनजो ज़ाल सां शादी कयां। उहो निपुटो हुयो, उनखे पुट जो औलाद न हुयो, 2 न्याणी हुनखे हुया। तूं उहो माई परणजी वेठो आहे। चाची जेको आहे त माउ जे जात आहे, गैरत वारे जे लाइ, पर तोखे गैरत आहे बि न, तुंहिंजे लाइ ईअं सम्झ ज़ाल हुयो, तूं परणजी उहो वेही रहियो आहे। मूंखे तुंहिंजो सॼो स्टोरी जो ख़बर आहे, तुंहिंजो सुञाणी पाड़ो आहे। तूं हिन टाइम ताईं मूंखे कन्फर्म मालूम आहे, तूं कॾहिं कुकड़ खे बि सीर न ॾिनो आहे। तुंहिंजो इहो भुल आहे। बाक़ी तुंहिंजो चाचे खे अलाह तौफ़ीक़ ॾींदो, मुला खे, उहो अलाह उनखे ईमान ॾींदो, मथां कॾहिं न कॾहिं उहो तुंहिंजो सिर वढे। तुंहिंजो चाचे जो नालो आहे काशू। अलाह तुंहिंजे काशू खे चाचे खे तौफ़ीक़ ॾींदो, मथां तुंहिंजो सिर खणे। तुंहिंजो गैरत इहो थियो, मूंखे शिगान आयो थी, तुंहिंजा प्रकार पधरा थिया, चाची सां शादी करे वेठो आहे, इहो तुंहिंजो गैरत आहे। हाणे दुनिया जे अॻियूं तूं पाण खे बि ख्वार करायो, मूंखे बि घटि वधि ॻाल्हायो थी, तुंहिंजो ॻाल्हाइण सां मूंखे फ़र्क़ु न पियो। हाणे मां तोसां ॻाल्हायुमि, दुनिया खे ख़बर हुयो अलाए बि न हुयो, हाणे तुंहिंजा पोल पधरा थिया। गैरत तोखे आहे बि न, नक थी न गैरत थी। नक तुंहिंजो लूसण जो नक आहे, रोज़ वढजई थो, रोज़ फुटई थो, न गैरत थी न नक थी। मां हथियार इन जे लाइ रखिया आहिनि, तूं हथियार पंहिंजा शो कया आहिनि, जेके मुंहिंजे पोयों पिया आहिनि, मां तोखे ॾेखारण जे लाइ न रखिया आहिनि। मथां तूं दिलि में सोचे न कि हिन वटि हथियार न आहिनि। मां वटि सभु कुझु आहे, लेकिन मां तो वांगुरु फूशरेल भड़ो बेगैरत न आहियां। मां तुंहिंजे लाइ हेठि हलियो वेठो आहियां, अलाह उहो ॾींहुं आणींदो, मां सां रलियो आहियां, जाथे बि मां हिन चाकू सां तुंहिंजो नक वढींदुमि, नक अथी बि न, पर वरी बि टुको ॾींदो मां हिन चाकू सां। या अली मदद।